नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं मोरो खां मुश्ताक अली कुरैशी जी रिपोर्ट। मोरो में अमीर तहरीक लबैक पाकिस्तान पारां आज़ादी बैतुल मुक़द्दस ऐं कश्मीर मार्च मोरो दरस रोड खां कढियो वियो, जेको मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदो मोरो प्रेस क्लब अॻियां पहुतो, जिते आज़ादीअ जा नारा हंया विया। रैलीअ जी अॻुवाणी सईद मोहम्मद राशिद शाह, हाफ़िज़ अख्तर चांडियो, हाफ़िज़ सदाकत अली चांडियो, कुर्बान अली कासमी, मोहम्मद नईम हुसैनी, जमशेद अहमद चौहान, सईद अतीक शाह ऐं ॿिया करे रहिया हुआ। असां कश्मीर जे मज़लूम अवाम सां गॾु आहियूं, जंहिंजी आज़ादीअ जो आलमी इदारनि खे मुतालबो था करियूं त उन्हनि मथां थींदड़ ज़ुल्म बंदि करायो वञे ऐं उन्हनि खे आज़ादीअ सां जीअण जो हक़ ॾिनो वञे। असां पुरुमीद आहियूं त हिकु ॾींहुं उहो ज़रूरु ईंदो जो पाकिस्तान जो झंडो कश्मीर में फड़कंदो ऐं कश्मीरनि ते ज़ुल्म कंदड़नि जो ख़ात्मो थींदो ऐं तहरीक लबैक जो कारवान पूरी दुनिया में पहुची दीन इस्लाम जे प्रचार कंदो। लबैक या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नारनि सां आज़ादी हासिल कई वेंदी।